अल्लाह जी लठ बेआवाज़ है। अल्लाह ताला उछलाए मथां लठ कोन आणंदो आहे। जेकी सज़ाऊं ॾींदो आहे त उहो अहिड़ियूं ॾींदो आहे जो दुनिया यादि कंदी आहे। असां वारिसनि सां गॾु आहियूं, जीअं असांखे वारिस चवंदा। वारिस वेठो आहे, अली अहमद वेठो आहे, फौजी वेठो आहे, असीं हिननि सां गॾु आहियूं। हे असांखे चवंदा दादा रोडनि ते वेहणो त रोड ते वेहंदासीं, दादा प्रेस क्लब बदीन ते वेहणो त बदीन ते वेहंदासीं, SP ऑफिस DC ऑफिस वेहणो त DC ऑफिस वेहंदासीं। अगरि असांखे चवंदा कराची प्रेस क्लब ते हलणो आहे त उते पंहिंजे असीं वेहंदासीं। असीं वारिसनि सां गॾु आहियूं। इंतिज़ामिया खे अगरि आहे अहिड़ी को खुटको आहे, दादा वारिसनि सां अची ॻाल्हाए, हर शइ वारिसनि खे मुतमइन करे, उनखां पोइ असीं को न को बिरादरी सलाह मशवरो करे वारिसनि सां मिली करे पोइ उन को लाइ अमल जोड़ींदासीं। तेसीं ताईं असीं हिते वेठा आहियूं, जीअं असांखे हीअ चवंदा वारिस तीअं असीं कंदासीं। अॼु असीं मरहूम नंढड़ो असांजो रमज़ान पंवर जे तॾे ते मौजूदु आहियूं। उनजे इंसाफ़ जे लाइ असां हिकिड़ी कल्ह खां सभिनी दोस्तनि जे बिरादरी जे सलाह मशवरे सां एहतिजाजी कैंप स्टार्ट कई आहे। ऐं चाचे वारा बि आया आहिनि, त चाचे वारनि जी महिरबानी। कल्ह खां तमामु घणा माण्हू अचनि पिया। दोस्तनि ॿियनि खे बि चऊं था बाबा अचो असां सां गॾु वियो ऐं इंसाफ़ नंढड़े खे इंसाफ़ ॾियारियो। इहो हिकिड़े रमज़ान जो क़तल कोन्हे, पूरे समाज जो क़तल आहे। अॼु रमज़ान क़तल थियो आहे, सुभाणे ॿिया क़तल थींदा। ईअं इंतिज़ामिया जूं जेके नाहेलियूं असीं ॾिसूं पिया, सुस्ती ॾेखारीनि पिया कमकार में। बिरादरी जे हवाले सां असां सभु फौजी आहे, अली हैदर वारा, अली मोहम्मद कामरेड वारा, सभु गॾिजी करे असां शुरू खां वठी इंतिज़ामिया सां मिलंदा रहूं था। पर इंतिज़ामिया जी सुस्ती ॾिसूं था त उन्हनि खे महिरबानी करे चवंदा बसि सुस्ती ख़तमु करियो, कमु कयो। ऐं कुझु दोस्त चवंदा दादा असांजा नाला ॾिना विया आहिनि। दादा असां कंहिंजा बि नाला कोन ॾिना आहिनि। असांजो हिकिड़ो ई मौक़ुफ़ आहे त दादा क़ातिल गिरफ़्तार करियो। क़ातिल केर बि आहिनि, हरो भरो असीं नथा चऊं त फलाणो क़ातिल आहे, हीउ क़ातिल आहे, हू क़ातिल आहे। क़ातिल क़ातिल आहे, उनजी कंहिं बि क़ौम सां कंहिं ज़ात सां उनजो को तालुक़ु कोन्हे। क़ातिल क़ातिल आहे, क़ातिल गिरफ़्तार थियनि असांजो मौक़ुफ़ आहे। असां हिन प्लेटफॉर्म तां असीं सभिनी वस वारनि खे अपील करियूं था, दादा ग़रीब वीचारा ग़रीबनि, तमामु ग़रीबनि, इंतिहाई ग़रीबनि, असां सां गॾिजी अचो, गॾिजो, वियो, हिननि ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारियो। असां SSP बदीन खे गुज़ारिश करियूं था दादा अब्दुल वाहिद हालेपुटो साहब, तर्जुमान सिंध हुकूमत असगर हालेपुटो साहब, चेयरमैन ज़िला काउंसिल बदीन, ऐं असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, असांजो चीफ जस्टिस साहब, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साहब, ऐं आर्मी चीफ IG साहब, सभिनी खे असांजी निमाणो अर्ज़ु दादा असां ग़रीब माण्हुनि हिते वेही हली तबाह थी आहियूं। महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾियारियो, न त ॿी सूरत में असां हीअ एहतिजाजी कैंप स्टार्ट कई आहे। उनखां पोइ असीं एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं SP ऑफिस ते बि ईंदासीं, बदीन प्रेस क्लबनि ते बि ईंदासीं। पोइ वरी असांखे न चइजो दादा हाणे असीं कमु कयूं था। उनखां अॻु में असीं चऊं था महिरबानी करे पंहिंजो कमु करे ॾियो, असांखे जेके हक़ीक़त क़ातिलनि उहे गिरफ़्तार करे ॾियो।